कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन के म्यूनसिपल कमिश्नर डॉक्टर सैयद सैफुर रहमान ऐं ॿियनि चयो आहे त नर्स पंहिंजी ईमानदारी ऐं मेहनत सां ॾींहं राति इस्पतालनि में कमु करे मरीज़नि जूं हयातियूं बचाए थी। हू खेनि ख़िराज पेश कनि था। कराची जे इलाइक़े जेल चौरंगी वेझो KMC स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में नर्सिस जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते तक़रीब कोटाए खेनि एवार्ड ॾिना विया। तक़रीब में KMC जे म्यूनसिपल कमिश्नर डॉक्टर सैयद सैफुर रहमान, डायरेक्टर नर्सिस शब्बीर हुसैन झतियाल, सीनियर डायरेक्टर बीरबल गीनानी, सिंध नर्सिंग बोर्ड जी कंट्रोलर खैरुन्निसा अतर इक़बाल ऐं ॿियनि सां गॾु KMC इंतज़ामिया ऐं नर्सिन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे डॉक्टर सैयद सैफुर रहमान चयो त मेरे ख्याल से जो तिब का शोबा है वो सिर्फ इल्मी जो सलाहियत है उसको जांचने का नहीं बल्कि इंसानियत का होना भी बहुत ज़रूरी है, इसलिए कि इसमें जो सर्विस डिलीवरी है तिब के शोबे में उसके लिए ये बहुत ज़रूरी है कि जो डॉक्टर है, जो स्टाफ है, जो नर्सिंग है, जो पैरामेडिक्स है, वो तमाम खूबियों से भरपूर हो। सीन TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे डायरेक्टर नर्सिस शब्बीर हुसैन झतियाल ऐं ॿियनि चयो त KMC वारनि जेको अॼु रोल कयो आहे अवार्ड सेरेमनी जी हिकिड़ी शुरूआत आहे। शायदि असां बि उन्हनि खे तजवीज़ ॾिनी आहे त अॻी जेका ईद मिलन पार्टी थिए उहा भरपूर थिए। असां वटि नर्सिस शोबे सां जेको बि स्टाफ तालुक़ु रखे थो उनखे हिन मुआशिरे में उहा हैसियत नथी ॾिनी वञे। असांजो ही प्रोग्राम ऐं ही आलमी ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि खे अहमियत ॾियणी आहे। इस टाइम हमारा बोर्ड है जो कि करप्शन का गढ़ था, अब माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह हम कह सकते हैं कि 0% करप्शन, ट्रांसपेरेंट रिजल्ट बन रहा है क्योंकि नर्सिस का कॉम्पिटेंट होना बहुत ज़रूरी है। डॉक्टर से ज़्यादा उनकी मेहनत होती है, रात दिन उनका वर्क करती हैं और बहुत ज़्यादा मरीजों की खिदमत करना, काम करना, मतलब 24 आवर्स उनकी सर्विस होती है। बहुत खुशी हो रही है, नर्सिस डे भी मनाया जाता है, बहुत अच्छा लगा मुझे तो। तक़रीब जे आख़िर में नर्सिन पारां मेणबतियूं ॿारे शमा रोशन कई वई ऐं नर्सिन में एवार्ड पिणु विरहाया विया। कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन पारां नर्सिन जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। शिरकत कंदड़नि जो चवणु आहे त नर्सिन खे एवार्ड मिलण सां संदनि हौसला बुलंद थिया आहिनि। कैमरामैन अरसलान सां बशीर संजराणी, सिंध TV न्यूज़, कराची।